जहिड़ो लॻल बाज़ जहिड़ी नज़र ॾाढो शुक्रगुज़ार आहियां जीअं असांखे टाइम कुझु बि टाइम कढी ऐं असांखे हिन रैली में अची असांखे ख़ुशी में शरीक थिया ऐं मां सभिनी भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं माना असां सां गॾु शरीक थिया आहिनि ऐं माशाअल्लाह सां ताउन कयो था। बाक़ी इनशाअल्लाह मां हिन क़ौम खे इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुमि सभिनी जे थ्रू त ज़रूरु असांखे इहे सभु ॾींहं मल्हाइणु चाहिनि खपनि ऐं असांखे बिल्कुलु पंहिंजी ज़िंदगी सकाफ़त खे विसारणु न घुरिजे। मुंहिंजे तरफ़ां मल्हाइण दिसंबर तारीख़ रखी वई आहे। हिन ॾींहं ते असां तमामु मीडिया जो शुक्रगुज़ार आहियूं ऐं आवाम पार्टी जी तरफ़ां अॼु में बाक़ाइदी सां रैलियूं ऐं वञनि ऐं असां तमामु ॿाहिरनि खे सभु जॻह वॾे में पहिरियां साईं को सदाई दरी मथे संस्कार दोस्त मिठा दिलदार आलिम सभु आबाद करे त जीअं पंहिंजी हिन सिंध धरती में जेके नौजवान पंहिंजूं माइरूं भेनरूं रहनि थियूं ऐं जेके ॿाहिरि मुल्कनि में दोस्त रहनि था उन्हनि खे सभ खां पहिरियां मां मुबारक पेश कंदुसि त असांजो ईद जो ॾियारो आहे। जीअं पाण ईदूं ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं इन हिसाब सां असां गॾिजी ॿाहिरि दोस्त जेके आहिनि असां सिंध जे सकाफ़त हिसाब सां टोपी अजरक ऐं पटका वग़ैरह ॿधियो असीं ख़ुशियुनि सां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। जीअं ख़बर पवे ग़ैर जेकी क़ौम आहे जेके असांखे सिंधियुनि खे नथी मञे ऐं जेके कराची जेके आहे ऐं जेको असांजो सिंध जो शहरु आहे बहितरीनु शहरु आहे हुनखे जेके सिंधी नथा मञनि जेके महाजर क़ौम जेकी ॿियूं क़ौमूं आहिनि हुनखे नथियूं पेश कनि त जेको सही सिंध न आहे सिंध खां अलावा सुबुह जो असांखे खपे हुननि ते मां नालत कयां थो। हीअ सिंधी आहिनि मोहबत परस्ती आहिनि हक़ परस्ती आहिनि हीअ सदाई ख़ुशियूं ऐं अमन परस्ती चाहींदा आहिनि पर देश सां दुश्मनी वग़ैरह नथा चाहिनि। मां वरी बि जेको सो तव्हांजो करे मुश्ताक अबोद सोच टीवी मली मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.